निगरान सिंध सरकार औकाफ़ खाते जे समूरियुनि प्रॉपर्टियुनि जी सब लीज ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। कानूनी औकाफ़ वारे निगरान वज़ीर उमर सुमरो जी सदारत हेठि औकाफ़ खाते जो इजलास थियो, जंहिंमें सेक्रेटरी औकाफ़ मुनवर मैसर, चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़, एडिशनल सेक्रेटरी ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में निगरान वज़ीर चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ जी हिदायत कई त औकाफ़ खाते जे मिल्कियतुनि जी सब लीज ते अॼु खां पाबंदी लॻाई वञे। इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त समूरे सूबे में औकाफ़ खाते जी प्रॉपर्टी जी किरायनि जो जाइज़ो वठण लाइ कमेटी पिणु जोड़ी वई आहे। कमेटी में एडिशनल सेक्रेटरी औकाफ़, चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ ऐं एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ कराची शामिल हूंदा। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कमेटी औकाफ़ खाते जे समूरनि प्रॉपर्टियुनि जो जाइज़ो वठी 10 ॾींहं अंदरि रिपोर्ट पेश कंदी। कमेटी औकाफ़ खाते जे समूरनि मिल्कियतुनि जा नवां रेट केतिरा हुजण जो बि जाइज़ो वठंदी। इन मौक़े ते निगरान वज़ीर चयो त असांखे सिंध जे औकाफ़ खाते में शिफ़ाफ़ियत आणणी पवंदी। खाते में इख़्तियार जो ग़लति इस्तेमालु या कंहिं बि क़िस्म जी करप्शन साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। उन्हनि चयो त औकाफ़ खाते जे प्रॉपर्टी रेंटल तमामु घटि आहे, जंहिं करे किरायनि ते नज़रसानी कई वञे। औकाफ़ खाते जे प्रॉपर्टी टैक्स जी डेटा रिपोर्ट पिणु पेश कई वञे।